कारोबार नस्ल पाले तो नौकरी तो हिकिड़ो वाहिद ज़रियो आहे जेको सिर्फ़ु पंहिंजो घर पाले थी सघे। मुंहिंजो नालो अब्दुल लतीफ़ आहे ऐं बेसिकली डिस्ट्रिक्ट दादू जो आहियां। 2010 खां पोइ सिंध यूनिवर्सिटी में अप्लाई कई आहे। 2014 में फाइनल कई आहे, जंहिं सोशल वर्क डिपार्टमेंट में फर्स्ट पोजीशन होल्डर रहियो आहियां। 2014 खां पोइ डिग्री वठी करे मुसलसल नौकरियुनि में अप्लाई कंदो रहियो आहियां। ईअं थो सम्झां मुंहिंजी बदकिस्मती आहे जो उन्हनि मूंखे अहल न सम्झो। पोइ हे पंहिंजो मेहन जो वारो खोलियोसीं। 2-4 में हुयूं, वरी आहिस्ते आहिस्ते अल्लाह पाक जो शुक्र आहे अल्हम्दुलिल्लाह उहो 2-4 खां वधी करे हींअर 25 खां 30 ढोर पंहिंजे माल जा आहिनि। उनमें ढगियूं बि शुमार आहिनि, 2-4 मज़दूर बि आहिनि असां वटि कमु कनि पिया था। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह पाक जो शुक्र आहे त तमामु बहितरीन ज़िंदगी गुज़रे पई। मां पंहिंजे दोस्तनि खे या जेके नौजवान सिंध जा लखनि जे तादाद में मौजूदु आहिनि, जेके अञा बि असां जीअं धिका खाइनि पिया, नौकरियुनि में अप्लाई कनि पिया, पर उहा शइ थिए कान पई। उन लाइ इहो मैसेज ॾींदुसि त बाबा तव्हां नौकरी खे छॾे करे कारोबार में अचे। पोइ उहो चाहे कारोबार नंढो हुजे या कारोबार वॾो हुजे, तव्हां उन में एंटर थियो। इंशाअल्लाह अॼु थोरो आहे, सुभाणे वधीक आहे, उहो हली हली सुठी लेवल ते अची थो वञे।